बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। जिते बि हुजो ख़ुशि आबाद हुजो, सदा सलामत रहो। हिन मिठड़ी दुआ खां पोइ अचो था पंहिंजे टॉपिक ते। जीअं त असां टॉपिक हलाए रहिया आहियूं सिफ़त जा दर्जा, डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव। हाणे सिफ़त जा दर्जा पहिरियों असां पॉज़िटिव डिग्री पढ़ी चुका आहियूं। उन खां पोइ असांजो सेकंड आहे त सिफ़त तफ़ज़ील। जेकॾहिं तव्हां फस्ट पॉज़िटिव डिग्री या सिफ़त ख़ालिस न पढ़ी आहे या मुंहिंजो वीडियो न ॾिठो आहे त तव्हां मुंहिंजे चैनल ते वेंदो, सर्च कंदो, तव्हांखे मिली वेंदो प्लेलिस्ट में या वीडियोज़ में। तव्हांखे सिफ़त ख़ालिस मिली वेंदी पॉज़िटिव डिग्री। अॼु असांजो जेको उनवान आहे उहा सिफ़त तफ़ज़ील। हाणे लफ़्ज़ तफ़ज़ील जी जेका माना आहे उहा आहे मथां मथां। जेकॾहिं तव्हां हिनखे इंग्लिश में ॾिठो त इहो थींदो हायर। यानी काई शइ मथां ई हुजे उनखे असां चवंदासीं तफ़ज़ील। हाणे लफ़्ज़ तफ़ज़ील जी छा माना आहे? मथां या हायर। ठीकु आहे। हाणे डेफिनेशन खे था ॾिसूं असां। उहा सिफ़त जा हिक इस्म जी ॿिए इस्म सां भेट करे त उनखे सिफ़त तफ़ज़ील चइबो आहे। हाणे उहा सिफ़त जा हिक इस्म जी ॿिए इस्म सां ठीकु आहे, ॿिए इस्म सां भेट करे त उनखे सिफ़त। हाणे जीअं त इस्म जी ॿिए इस्म सां भेट थिए थी। हाणे भेट छा आहे? भेट खे चइबो आहे कंपेरिज़न। हाणे कंपेरिज़न कंहिंजो थींदो? इहो थींदो हिकिड़ो इस्म जो ॿिए इस्म सां, यानी नाउन जो एनदर नाउन सां। ठीकु आहे। हाणे कंपेरिज़न थो थिए, भेट थी थिए, मुक़ाबिलो थो थिए। ॿिनि इस्मनि जे विच ते मुक़ाबिलो था ज़ाहिर कयूं असां, उहो थींदो आहे तफ़ज़ील या सिफ़त तफ़ज़ील या कंपेरेटिव डिग्री। ठीकु आहे। हाणे कीअं थो मुक़ाबिलो थिए? सपोज़ कयो असां वटि 2 स्टूडेंट आहिनि। ठीकु आहे। असां वटि 2 स्टूडेंट आहिनि, ए ऐं बी। चवंदासीं ए इज़ मोर टालर देन द बी। हाणे ए जेको आहे उहो डिघो आहे बीअ खां। ठीकु आहे। हाणे हे थी वियो कंपेरिज़न जा। ए इज़ इंटेलिजेंट देन बी। ए छा आहे? वधीक होशियारु आहे बीअ खां। ठीकु आहे। हाणे ए ऐं बी असांजा हिते छा आहिनि? हिते हे असांजा इस्म आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन जो हिकिड़ो मिसाल ही ॾिसो, तूं हिन खां होशियारु आहीं। हाणे हिते 2 इस्म आहिनि, हिकिड़ो तूं ऐं हिन। हे छा आहिनि? ज़मीर आहिनि, इस्म जी जाइ ते कमु आयल आहिनि, तूं ऐं हिन। हाणे हे सम्झो 2 ज़मीर आहिनि, इस्म जी जाइ ते कमु आया आहिनि, खां होशियारु आहीं। हाणे होशियारु छा आहे? इहो ॿिनि इस्मनि खे पाण में भेट थो करे, कंपेयर थो करे। हिते होशियारु आहे, इहो असांजो सिफ़त तफ़ज़ील आहे। ठीकु आहे। छो त हिते ॿिनि इस्मनि जी पाण में जेका भेट थी थिए उहा छाजे ज़रिए थी थिए? होशियार जे ज़रिए। यानी ॿिन्ही जे विच ते जेका भेट जो जेको अंसर आहे उहो आहे होशियारु हुजणु। ठीकु आहे। अंब सूफ़ खां सुठो आहे। अंब हिकिड़ो इस्म थी वियो, सूफ़ ॿियो इस्म थी वियो। छो त ॿिनि इस्मनि जी पाण भेट करणी आहे। खां सुठो आहे, हिते सुठो छा आहे? सिफ़त तफ़ज़ील आहे। जेको छाजी थो भेट करे? ॿिनि इस्मनि जी भेट, या भेट जो सबबु जेको आहे उहा उन्हनि जी सुठाई आहे। हाणे अंब ऐं सूफ़ जे विच ते जेका भेट थी थिए उहा छा आहे? सुठो। जेको लफ़्ज़ आहे इहो सिफ़त तफ़ज़ील आहे। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो ॻोठु शहर खां सुठो आहे या बहितर आहे। तव्हां सुठो चओसि या बहितर आहे,
सुठो चओ तव्हां बहितर चओ ठीकु आहे। ॻोठु शहर, हाणे ॻोठु हिकिड़ो इस्म आहे, ॿियो शहर हिकिड़ो इस्म आहे। हाणे विच ते जेका ॿिन्ही जे विच ते कंपेरिज़न थो थिए उहो बहितर खां थो थिए, यानी ॻोठु शहर खां बहितर आहे। हाणे रीज़न खोड़ थी सघनि था, शहर पंहिंजे लिहाज़ खां बहितर आहे पर ॻोठु उन खां वधीक बहितर आहे। हुते हर शइ निज थी मिले, ख़ालिस थी मिले, हवा खां वठी खाइण जूं जेके शयूं आहिनि उहे बि ख़ालिस आहिनि। शहर में छा आहिनि, उहा हवा बि जेको आहे सो पॉल्यूशन सां मिक्स आहे, तमामु घणी गंदगी ऐं हिन जे करे असां था चऊं ॻोठु शहर खां बहितर आहे। आई होप तव्हांखे हिते सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे न सम्झ में आयो आहे त मूंखे कमेंट्स करे मूंखे ॿुधाए सघो था। हाणे जेकॾहिं हिन जी तव्हां एसेस वठणु चाहियो त तव्हां वठी सघो था। हीअ वठो 1 पोर्शन, टेक द एसेस, ऐं हीअ वठो एनदर पोर्शन, ठीकु आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कयो ऐं फैमिली ऐं फ्रेंड में शेयर कयो, जीअं तव्हां सां गॾु ॿियनि जो बि भलो थी सघे। उन खां पोइ असांजो नेक्स्ट टॉपिक हूंदो सुफ़त मुबालगो या सुपरलेटिव डिग्री हूंदी। हाणे मुबालगे जो लफ़्ज़ जी माना ई हूंदो आहे वधा, कंहिं शइ खे वधाए करे पेश करणु। हाणे हीअ त हुई हिन जो कुझु इंट्रोडक्शन। वरी ॿिए वीडियो में इनखे असां पूरे तफ़सील सां पढ़ंदासीं। मिलूं था वरी ॿिए वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।